हाँ, जमीयत उलमा इस्लाम एक दफ़ो महंगाई मार्च कई इमरान खान के खिलाफ। एक दफ़ो असां इस्लामाबाद वियासीं, महंगाई मार्च कई। अज भी खमियाजो उनजे दौर जे कयल मुआहिदन जो मुआहिदा उन कया आहिनि, खमियाजो तहां असां था भुगतियो। लेकिन हाणे अटो महंगो थियो, 65 रुपए मां 160 रुपए 70 रुपए ताईं पहुतो। कसम अथव अल्लाह जो मसू कलवड़ वारो हज़ारनि जो इज्तिमा वा, को हिकिड़ो मांखे ॿुधाए मां खां सवा कंहिं सिंध जे मरकज़ी या सूबाई लीडर अटे ते ॻाल्हायो हुजे। सभिनी खे वात खे ताला आहिनि या मुंहिंजे वात खे ताला आहे। टंगवाणीअ खां शुरू कयो, बदीन खां शुरू कयो, लियारी क्यामाड़ी शर्की गरबी वस्ती का शुरू कयो। अज मसू कलवड़ घोटकी ताई गरीबन जो आवाज जमीयत उलमा बनी बीठी आ। अज सिंध चए पई त अटो इन जे करे महंगो आ जो 400 अरब रुपया सिंध हुकूमत अटे ते करप्शन कई आ। लेकिन अटे ते चट्टी त तहां आयो न, अटे ते चट्टी तहां आयो। इलेक्शन में मुकाबलो असां कयो, तहां के वडेरा था वणन। बल्दियात में मुकाबलो असां कयो, तहां के वडेरा था। मां वारा मौलवी भी हाणे वडेरनि जा आदी थी पिया आहिनि, मां काॾे वञा। हाणे घोटकी में फैसला मां पाण कंदुसि, मूं वारा मौलवी न कंदा। तहांजो ऐं मुंहिंजो हाणे बराह रास्त राब्तो रहंदो। हाणे घोटकी में कंहिंसां ठहणो आहे, कंहिंसां डहणो आहे, फैसलो मां कंदुसि। घोटकी में कंहिंसां ठहणो आहे, कंहिंसां डहणो आहे, फैसलो साईं अब्दुल कयूम कंदो। मौलवी वतन वडेरनि जे बंगलनि जा तवाफ़ कंदा। तहांखे मां जेका इख्तियार न त हुननि जो नाजायज़ फ़ाइदो वरितो, हाणे सभिनी को इख्तियार वापसि वठंदुसि। फैसला सभु मां पाण कंदुसि। ठप्पा तीर ते जवाब मौलवी ॾे, ठप्पा वडेरे ते जवाब मौलवी ॾे। सिंध जो अवाम जवाब उन्हनि खां वठे जिन खे उन्हनि मुंतखब कयो। 2018 जे इंतखाबात में भी घोटकी में इन्हनि भौतारनि जे खिलाफ इलेक्शन साईं अब्दुल कयूम हालेज भी विड़ी ही। लार करने में इलेक्शन शहीद खालिद महमूद सुमरे जे रद्द विड़ी ही। बल्दियात में इलेक्शन भी जमीयत उलमा विड़ी ही। ईंदड़ इलेक्शन भी भौतारनि जे खिलाफ असां विढ़ंदासीं। फैसलो अवाम खे करणो आहे। मौलवियुनि ते एतमाद था कनि या भौतारनि खाननि नवाबनि ऐं सरदारनि ते एतमाद था कनि। फैसलो तहांखे करणो आहे। फैसलो अवां हा इक़्तिदार जमात जे हवाले कयो, हा इक़्तिदार जमीयत उलमा जे हवाले कयो, हा इक़्तिदार मुझे मौलविन के दियो। पो जेकॾहिं अटो महंगो थे त तहांजा हथ मुझी गिची। हा इक़्तिदार जमीयत उलमा जे सिंध हवाले करे, पो नौकरी खपे त तहांजा हथ मुझी गिची। हा इक़्तिदार जमीयत उलमा जे हवाले कयो, पो के अस्पताल में मरीज तड़पी तड़पी मरे, तहांजा हथ मुझी गिची। हा इक़्तिदार जमीयत उलमा जे हवाले कयो, पो स्कूल में गरीब जे पुट के तालीम न मिले, तहांजा हथ मुझी गिची। हाँ इक़्तिदार जमीयत उलमा जे हवाले कयो, कराची का कश्मीर ताईं सिंध जो 1 इंच भी कंहिं धारे के खपी करे मिले, तहांजा हथ मुझी गिची। हाँ इक़्तिदार जमात जे हवाले कयो, नौकरी गुणा विझी करे गरीब जे पुटन खे ॾींदासीं, अहल के मेरिट ते। हाँ इक़्तिदार जमीयत उलमा जे हवाले कयो, जिए सैलाब में दर खड़काए माण्हुनि ताईं पहुतायूं। इंशाअल्लाह इक़्तिदार खां पोइ भी दर खड़काए करे गरीबनि जे दरनि ताईं उन्हनि जा हक़ जमीयत उलमा इस्लाम पहुचाईंदी। जी साईं हेलीकॉप्टरनि ते तूं तो घुमे, मौली साहब हेलीकॉप्टर ते तो घुमे, वरी चए थो मां जवाब छो ॾियां। अड़े अकुल जा अंधा हू हेलीकॉप्टर ज़रदारी साहब जे पीउ जो आ छा, वजीर आला जे पीउ जो आ छा। हेलीकॉप्टर सिंध जो आ। इन सिंध जे हेलीकॉप्टर ते जेकॾहिं हो अयाशिन जे लाइ चढ़ी सघनि था, त मां सैलाब मुतासिरीन जे ख़िदमत जे लाइ हेलीकॉप्टर ते छो नथो चढ़ी सघां। तव्हां थींदा केरु आहियो? मुंहिंजे जमात खां सवाल करण वारो, वडेरनि जा चमचा, वडेरनि जे लिफाफनि ते पलजण वारा, तव्हां थींदा केरु आहियो? मुझे जमात ते तनकीद करण वारो पंहिंजनि बिरड़नि में विहो। जेकॾहिं न मां हिननि कारकुननि जे पेरनि मां ज़ंजीर कढिया त तहांजा निशान बि न मिलंदा इंशाअल्लाह। फैसलो सिंध खे करणो आहे, फैसलो सिंध जे अवाम खे करणो आहे। त उहे आलिमनि ते एतमाद था कनि या ज़ालिमनि ते एतमाद था कनि, उहे अहलनि ते एतमाद था कनि या नाअहलनि ते एतमाद था कनि, उहे सिंध जे दोस्तनि ते एतमाद था कनि या सिंध जे दुश्मननि ते एतमाद था कनि।
बाक़ी असां त एवर गिरी नो अटो खणी 500 रुपए किलो थे साईं अब्दुल कयूम जे सेहत ते कहिड़ो असर पवंदो ता तोरियो साईं हिज़बुल्लाह खे अटे महंगे थियण खां पहिरियां वज़न जे कॾहिं जेतिरो होसि हुन खां 2 किलो वधीक न वधियो आहे त मां ज़िम्मेदार आहियां छॾियो हिनखे कंहिं सीपड़े में हिन सिराज खे तोरियो अॼुकल्ह त वॾेरनि सां यारी बि घणी अथसि डबल ते वज़न थी वियो हूंदुसि तोरियो मुंहिंजे मौलवियुनि खे असां तव्हांजे लाइ रड़ियूं था कयूं असां तव्हांजे लाइ जंग था विढ़ूं असांजे पघर तव्हांजे करे था वहायूं असांखे कहिड़ी ज़रूरत आहे मां सुबुह 5 बजे घर पहुतो सुबुह 5 बजे घर आयो 10 बजे वरी गाड़ी में होसि 3 कलाक 4 कलाक निंड 20 कलाक सफ़र छो असांखे ॿार कोन्हे असांखे घर कोन्हे असांखे अबो अम्मा कोन्हे असांखे बच्चा ॿार घर वारियूं कोन्हनि असांखे ज़रूरतूं कोन्हनि असांखे आराम जी ज़रूरत कोन्हे असां त एवर गिरी नो माशाअल्लाह तव्हांजा मरणा बि खाऊं परणा बि खाऊं हिकिड़े जो जुमाणो नथो खुटे त वरी ॿियो टेंशन में मोह पियो आहे वरी उनजो माशाअल्लाह ख़त्म खुरूद दुरूद कयो वरी टियों मोह पियो आहे असां एवर गिरी नो बाबा असांजे पघरनि जो सिर्फ़ ऐं सिर्फ़ हिकिड़ो मक़सदु आहे लिनुख़रिजल इबाद मिन इबादतिल इबाद इला इबादति रब्बिल इबाद त माण्हू जे बंदगी मां निकिरनि भोतारनि खाननि नवाबनि सरदारनि जे बंदगी मां निकिरनि माण्हू अकेले अल्लाह वहदहु ला शरीक लहू जे साम्हूं झुकनि हिते निज़ाम अमेरिका ऐं बर्तानिया उन जे गुमास्तनि जो न हले हिते निज़ाम हले त मोहम्मद अरबी जी शरीयत जो हले ऐं घोटकी वारो हिकिड़ी अपील तव्हांखे कया हिकिड़ो अर्ज़ तव्हांखे कया हिन मीडिया जे ज़रिए पूरे घोटकी जे जमीयत उलमा इस्लाम जे कारकुननि खे अर्ज़ थो करियां अपील थो करियां उहिदेदारनि खे अर्ज़ थो करियां अपील थो करियां हे मां पंहिंजे शहीद बाबे जो पटको तव्हांखे मेड़ थो ॾियां त ज़ाती अनाद मां ॿाहिरि निकिरो ज़ाती पसंद ऐं नापसंद मां ॿाहिरि निकिरो ज़ाती कबीलनि ज़ातिन बातिन मां ॿाहिरि निकिरो असां हिन जमीयत में कबीलनि जे करे न आहियूं असां हिन जमीयत में ज़ात ऐं पात जे करे न आहियूं असां हिन जमीयत में ज़ाती मफ़ादनि जे करे न आहियूं अॼु जेकॾहिं जमात में हूंदे बि असां ज़ात जो सोचूं कबीले जो सोचूं पात जो सोचूं हे इन जे करे मौलवी भली आहे इन जे करे मुंहिंजी तरजीह न आहे जो हे मुंहिंजो क़ौम मां न आहे हे मौलवी भली आहे इन जे करे मुंहिंजी तरजीह न आहे जो है मुझे पसंद ना है तो पो असां हिन जमात में घट न रहूं ये औलिया जी जमात ये अतकिया जी जमात ये उलमा जी जमात ये सुलहा जी जमात ये मुफ्तियान जी जमात ये शुहदा जी जमात ज़ातिन ऐं बातिन जे लाइ न आहे ज़ाती मक़सदनि जे लाइ न आहे ये जमात अल्लाह जे धरतीअ ते अल्लाह जे रज़ामंद ख़ातिर अल्लाह जे निज़ाम जे लाइ अज खां पोइ मूंसां वचन कयो त असां ज़ात ऐं पात खां ज़ाती पसंद ऐं नापसंद खां ज़ाती लालचुनि ऐं मफ़ादनि खां बालातर थी करे जमात लाइ सोचींदासीं आहे को जेको मूंसां वाइदो करे पको वाइदो इंशाअल्लाह वाक़ा करण मूं हुअसि ॿुधण कम बरोचन जो नबी की इज्जत और हुर्मत पे मरना ऐन ईमान है सरे मक्तल भी उनका जिक्र करना ऐन ईमान है डराता है मुझे क्या दारो रसन से अरे नादा नबी के इश्क में सूली पे चढ़ना ऐन ईमान है जिंदगी बाकी मुलाकात बाकी वमा अलैना इल्लल बलाग हजरत साईं अब्दुल कय्यूम हाले जवी साहब दामत बरकातुहुम जमाई के हवाले